दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। जे चैनल सब्सक्राइब न कयो अथव त रेड बटन खे टच करे चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा। माण्हू त ॿिनि तरहनि जा, जिन खे फिल्मी जगत सां बेहद लगाव हुजे ऐं ॿिया जेके फिल्मी जगत खां काई बि रुचि जिन जी कान्हे का, पर ॿई तरहनि जे माण्हू हिक शख़्सियत जे नाले सां ज़रूरु वाक़िफ़ आहिनि। उहे आहिनि असांजे सिंधी समाज जा हिकिड़ा नगीना श्री पहलाज निहालानी जी। अचो त अॼु उन्हनि सां गॾिजी उन्हनि जे बारे में कुझु ॼाणूं। पहलाज निहालानी जी, तव्हांजो स्वागत आहे। पहिरीं त तव्हांखे तव्हांजी नई पिक्चर रंगीला राजा जे कामयाबीअ जूं रंगीला राजा जे रिलीज़ थियण जे ऐं उनजे कामयाबीअ जूं वाधायूं। तव्हां जाम टाइम खां पोइ हाणे इहा रंगीला राजा पिक्चर जो निर्माण कयो। जी बिल्कुलु, 2008 में मुंहिंजी लास्ट पिक्चर आई। उन खां पोइ मूं ब्रेक वरितो। उन खां पोइ हीअं 2018 में 10 सालनि खां पोइ मुंहिंजी पिक्चर रिलीज़ थी आहे। छाकाणि त मां पंहिंजे मर्ज़ी सां कमु करण वारो इंसानु आहियां जी, जंहिंमें मज़ो अचे। बिकॉज़ मां कोई बि कमु कंदो आहियां त जंहिंमें मां पाण पहिरीं आनंद वठां, पोइ उन खां पोइ जेको आहे माण्हुनि ताईं पहुचायां। त मूंखे लॻो त जाम कमु करे करे इन कम में थकान आहे ऐं कुझु हले कान थो, त मूं चयो इन खां ब्रेक वठी करे पॉलिटिकल साइड में वधीक ध्यानु ॾिनो, ब्रेक वरितो फिल्म खां। जी, तव्हां 1982 खां पंहिंजो फिल्मी सफ़र शुरू कयो। तव्हां हाणे ताईं घणियुनि पिक्चरुनि जो निर्माण करे चुका आहियो लॻभॻि? ॾिसो, 1982 में त एज़ अ प्रोड्यूसर मूं पिक्चर रिलीज़ कई हथकड़ी पहिरीं। उन खां पोइ 25 पिक्चर, इहा मुंहिंजी 25वीं पिक्चर 25th पिक्चर हुई जेका रिलीज़ थी। पर मां 1964 खां वठी करे फिल्म इंडस्ट्री में आहियां, जॾहिं मुंहिंजी उमिरि 14 साल हुई। ऐं उन खां पहिरीं बि जेको आहे मां कुझु बिटवीन 11 साले खां 14 साले ताईं ॿियो कुझु न कुझु फिल्म्स में रुचि वठंदो हुउसि ऐं कुझु न कुझु नंढो वॾो कमु कंदो हुउसि। चवंदा आहिनि न, सिंधी त फॾो वरना जॾो। जेको आहे उन हिसाब सां जेको आहे न, मां नंढे हूंदे खां फॾेबाज़ी में जेको आहे वधीक हुउसि ऐं 11 खां 14 ताईं जेको आहे घर में वॾो मां ई हुउसि छोकिरनि में। मतिलबु जेको आहे मुंहिंजे फादर जी डेथ जेको आहे 1960 में जॾहिं 9.5 साल जो हुउसि तॾहिं थी वई। त मूं जॉइंट फैमिली हुई, असां सॼो परिवार मतिलबु जेको आहे गॾु हूंदा हुआसीं, चाहे मुंहिंजा पुफार हुजनि या जेके मामा जी, उहे सभु गॾु हूंदा हुआसीं। उन खां पोइ जेको आहे 64 में जॾहिं मूंखे फिल्म जो धंधो कान करणु मिलियो अकेलो, त मां फूल और पत्थर पिक्चर वठण जी ॾाढी मर्ज़ी हुई, पर वठणु कान ॾिनो। त उन खां पोइ मां पंहिंजो बिज़नेस पाण शुरू कयो ऐं डिस्ट्रीब्यूशन में हली वियुसि। मां फिल्म जी डिस्ट्रीब्यूशन कंदो हुउसि। साइड में जेको असांजो मुंहिंजो परिवार जो जेको जॉइंट फैमिली जो बिज़नेस हो, उहो यार्न हूंदो हो, धाॻो जंहिंसां कपिड़ा सुबिजंदा आहिनि, त उनजी फैक्ट्री बि हुई ऐं दुकान बि हो। अॼु बि मुंहिंजे परिवार में उहे आहिनि, पर मां फिल्म ॾांहुं वधीक ध्यानु ॾिनो। पोइ मुंहिंजे 3 नंढा भाउर जेके होटल में ऐं एक्सपोर्ट में, कंस्ट्रक्शन में, जंहिंखे जेका लाइन वणी उन लाइन में वधीक विया। पर मां फिल्म में, चवंदा आहिनि न, जिते माण्हू अटके उहो अटके, जेको सम्झ में अचे उहो अचे। पंहिंजी चाहना सां तव्हां हिते वधिया। मतिलबु आहे जेको हिन में शौक़ जी ॻाल्हि आहे ऐं तक़दीर जी ॻाल्हि आहे। शौक़ु ऐं तक़दीर ऐं डेस्टिनी जेको आहे न, मां बिलीव कंदो आहियां डेस्टिनी में। जेका डेस्टिनी पाण पंहिंजो रस्तो ॻोल्हींदी आहे, जहिड़े नमूने पाणी जेको आहे पंहिंजो रस्तो पाण ॻोल्हींदो आहे, तक़दीर बि जेको आहे न पंहिंजो रस्तो पाण ॻोल्हींदी आहे। चाहे परिवार में उनजो कोई बि बिज़नेस हुजे या कोई बि तालुक़ु हुजे परिवार सां, उन सां अटके करे पंहिंजो पाण रस्तो ॻोल्हींदो वञंदो आहे। बिल्कुलु सही था ॻाल्हि कयो। या तव्हांजो घणियुनि पिक्चरुनि में गोविंदा जी सां वधीक उन्हनि खे तव्हांजे पिक्चर्स में ॾिठो वेंदो आहे, को ख़ासि लगाव न? गोविंदा खे इंट्रोड्यूस मूं कयो 1986 में। गोविंदा हुजे, सुनील शेट्टी हुजे
चंकी पांडे हुजे, दिव्या भारती हुजे, या गोविंद नामदेव हुजे, सनी देओल सां जेको आहे न पियो हले। उन खां पोइ मूं हमेशह ॾिठो आहे जेको मूंखे टाइम ॾिए उन्हनि एक्टरनि सां वधीक मां कमु कयो, भले हलनि या न हलनि। मां पंहिंजे स्टोरी ते पंहिंजे पाण ते कॉन्फिडेंस रखी करे उन्हनि जे मथां कमु कंदो हुउसि। पर हर टाइम जेको आहे न, जेको वक़्तु पहिरीं डिस्ट्रीब्यूटर, प्रोड्यूसर ऐं एग्ज़िबिटरनि जो टाइम हूंदो हो। पहिरीं जेको फिल्म ठाहे उन जे नाले ते हूंदो, पर अॼु जे डेट में उहा ॻाल्हि कोन्हे। अॼु एक्टर डोमिनेटिंग आहे, छाकाणि त हर युग में बदिलाव थींदो रहंदो आहे। जीअं असां सभु सिंधी पहिरीं जीअं पाकिस्तान मां आयासीं, जीअं असां 1947 में मतिलबु आयासीं त हिकु जंहिंखे जिते जेको धंधो मिलियो उहो कंदो रहो, पर जेको आहे पंहिंजो मुक़ाम जेको आहे ठाहींदो वियो। पर हींअर ई मल्टीप्लेक्स वारनि पंहिंजो मुक़ाम पाण ठाहियो आहे, उन्हनि जे रास्ते ते हलिणो आहे। असां जीअं ॿियनि धंधनि में कामयाबु पाण थियासीं, ॿियनि खे बि थिया, पर हीअ पंहिंजो इंट्रस्ट पाण वेठा ॾिसनि। उन हिसाब सां नई जनरेशन जेको आहे जीअं बदिलिजी आहे, जहिड़े नमूने चवंदासीं असां त भई असां सिंधी हुआसीं, सिंधी पाण खे प्राउड सम्झंदा हुआसीं। अॼु जा यंगस्टर्स जेको आहे सिंधीअ में ॻाल्हाइण में बि शर्म था कनि। तहिड़े नमूने मल्टीप्लेक्सिस जीअं सिनेमा आहिनि त सिंगल सिनेमा में माण्हू वञण में शर्म था कनि। त इहे मिड़ई ज़िंदगी में बिज़नेस ऐं पंहिंजी ओपिनियन माण्हू पाण ठाहे करे हलनि था, किथे सुठो किथे ख़राबु। माना उहा धारा सां वहंदा हलनि था, जेको मेड़ मिलंदो हलियो हुन सां गॾु अॻिते हलंदो हलणो। तव्हां हेतिरा नगीना फिल्म इंडस्ट्रीअ खे ॾिना सुठे नमूने जा, पंहिंजे ज़िंदगीअ में तव्हां नीता भाभीअ जहिड़ो नगीनो कीअं आंदो दर्शकनि खे, उहा मुलाक़ात, पहिरीं मुलाक़ात जे बारे में ॿुधायो। इहे त जेको आहे चवंदा आहिनि न, जेका पंहिंजी पसंदि हुजे उहा सुठी हुजे, ख़राबु हुजे पंहिंजी हूंदी आहे। जेका बि आहे मुंहिंजी पंहिंजी आहे, सुठी आहे ख़राबु आहे मुंहिंजे लाइ। त स्कूल मां जेको आहे असां ॿई हिकु स्कूल में, छाकाणि त मूं जीअं मूं तव्हां ॿुधायो त मुंहिंजे पिताजी जेको आहे देहांत जेको आहे 1960 में थियो, जॾहिं नंढो हुउसि त मां बिज़नेस में, फैमिली बिज़नेस में त होसि। 64 में मां पंहिंजो रस्तो पाण ॻोल्हियो त मूंखे फिल्म जो ई करिणो आहे। बाक़ी ॿिया बि बिज़नेस, प्लास्टिक, पॉलीथीन, ही हू सभु, मेडिकल स्टोर, मां कोई धंधो अहिड़ो न आहे जेको न कयो हुजे। पर उन हिसाब सां मूंखे स्कूल में जेको आहे न वञण जो को चांस मूंखे घटि मिलंदो, त मिड़ई स्कूल जो बि जेको आहे प्रिंसिपल असांजी हूंदी लीला दादी, गुरु नानक हाई स्कूल साइन में हूंदो, मां साइन में रहंदो हुउसि। त स्कूल मूंखे बि ख़ुशि करण लाइ अब्दुल रहमान स्ट्रीट में मुंहिंजो ऑफिस हूंदी, दुकानु हूंदो, त उते सभु स्टेशनरी वारा हूंदा हुआ। कुझु स्कूल जा बि कमु कंदो हुउसि, टीचर जा बि कमु कंदो हुउसि। मिड़ई त स्कूल न वञा त मुंहिंजी एब्सेंस जेको आहे न, मार्क न लिखे। एग्ज़ाम थी बि वेंदा हुआ त मां एग्ज़ाम पोइ ॾींदो हुउसि। त 1-2 साल मूं मिस बि कयो बिज़नेस जे चकर में। त एतिरे में 2 सालनि खां पोइ जेको आहे डेस्टिनी हुई उहा बि, त उहो हिकु ई स्कूल में, हिकु इंग्लिश मीडियम हुई, ॿियो सिंधी मीडियम हुई। टीचर्स बरसाति में अगरि कोई न आयो त क्लास गॾु थी वेंदो आहे। त हुन में मुंहिंजी जेको आहे थियण वारी जेको आहे जोए भॻवान लिखी रखी हुई मुंहिंजे हिसे में। चवंदा आहिनि न, जोड़ी त जेको आहे यश चोपड़ा फिल्म में हूंदो आहे, जोड़ी तो रब ने बनाई है, त मुंहिंजी रब ने स्कूल में ई बनाए करे मोकिले छॾी। बचपन जी मोहबत आहे इहा। जेको आहे त 9th खां वठी करे जेको आहे 9th स्टैंडर्ड में मां मतिलबु 2 साल मूं मिस कयो। उन खां पोइ 9th में जेको आहे मूंखे, छाकाणि त इन करे मिस कयो हूंदो, बिज़नेस त हिकिड़ो आहे आहे, छाकाणि त मूंखे गजणो हूंदो जी। जोड़ी पहिरीं खां ई ठही रखी हुई, त हुन जोड़ी में जेको आहे मां अची वियुसि त नज़र वञी पई। हालांकि ॿियूं छोकिरियूं घणियूं मुंहिंजे पुठियां पवंदियूं हुयूं, मां बि पवंदो हुउसि, पर जेको आहे मुंहिंजे क़िस्मत में हुई। ऐं मुंहिंजी जेका ससु आहे, छाकाणि त जॾहिं ख़बर पई त कमु धंधो छॾे करे बि हुनजे घर जे ॿाहिरां हिकु कोकोकोला वारो, तॾहिं कोकोकोला हूंदी, त उते साम्हूं बीह करे ॾिसंदो, चवंदो हिन मोए खे कोई कमु ई कोन्हे, सॼो ॾींहुं बीठो आहे हिते। त सॼो ॾींहुं बीठो आहे हिते ऐं कार खणी पियो घुमे तुंहिंजे पुठियां हिते हुते। त जेको आहे मिड़ई ज़िंदगीअ जी जेको आहे 4 व्हील जेको आहे, 2 मुंहिंजा 2 हुनजा जेको आहे
उनजे पुठियां पुठियां पिया ऐं फाइनली चवंदी त मुंहिंजे ससु जी जेको आहे थियण वारी ससु ससु थियण खां पहिरीं अल्लाह मियां वटि हली वई। अच्छा। पर चवंदी त जेको आहे ते रखंदो त बि जेको आहे सेंसर थो कयां छाकाणि सेंसर त बि हिनखे कान मिलंदी। त मूं चयो भई इहा चैलेंज वारी ॻाल्हि आहे त हाणे चैलेंज में मुंहिंजे हक़ में अची वई जेका त लिखियलु जोड़ी उन ई ठाही हुई त डेफिनेटली मिलंदी। त बसि उहो ई असांजी जेको आहे ज़िंदगी उतां शुरू थी अञा ताईं पई हले। 14 तारीख़ आहे अॼु वैलेंटाइन डे आहे, तव्हां नीता भाभीअ खे छा मैसेज कंदा? बसि जेतिरा साल हली ओतिरा साल ॿिया हलजनि ताकी असांजी ॿियो छा असांखे 73 में शादी कई 45 इयर्स जेको आहे असां ज़िंदगी गुज़ारी आहे गॾु जेतिरा रहूं गॾिजी हलिजे भई ॿियो छा चवणु। तव्हां पहिरियां सिंधी आहियो जंहिं CNBF ताईं मुक़ाम ताईं पहुता आहियो, भले विवाद रहिया पर उहो तव्हांजो दौर कीअं रहियो लाइफ जो? ॾिसो सेंसर बोर्ड फिल्म सर्टिफिकेशन में जेको आहे मूंखे मतिलबु मिली पहिरीं बि मिली मूंखे पर मूं रिफ्यूज़ कई हुई छाकाणि त मां 22 साल जेको आहे फिल्म इंडस्ट्री जेका एसोसिएशन हुई उन में प्रेसिडेंट रहियो आहियां। त इंडस्ट्री जा दुख दर्द जेको आहे मूं करीबी सां ॾिठा आहिनि। जेतिरा बि बदिलाव थिया आहिनि पंहिंजी हिमत ऐं पंहिंजे अकेले चवंदा आहिनि न पहिरियों क़दम हलाए त अॻियां वधंदो आहे। त मूं पहिरियों हमेशह जॾहिं जेको कमु न थिए उन में हमेशह क़दम रखियो आहे ताकी इंडस्ट्रीअ जो भलो थिए, चाहे उन में वीडियो पायरेसी हुजे या सैटेलाइट न कॾहिं हो ई कान त उनखे मूं इवेंट करायो, सैटेलाइट करायो, मल्टीप्लेक्सिस जेको आहे हुआ कान हिते त गोपीनाथ मुंडे NDA गवर्नमेंट जो डिप्टी CM हो उन जे मदद सां मल्टीप्लेक्सिस आया। एफर्ट सॼो मुंहिंजो पहिरीं चवंदा अंडरवर्ल्ड जो फिल्म इंडस्ट्री में फाइनेंस पियो हले त अंडरवर्ल्ड जो जेको बि आहे उहो निकिरण लाइ यशवंत सिन्हा मुंहिंजे फैमिली परिवार सां मुंहिंजो उन्हनि जो फाइनेंस मिनिस्टर हो त उन जी मदद सां बैंक जो फाइनेंस मतिलबु इंडस्ट्री खे मिलियो। मां अकेलो ई माण्हू हुउसि जेको बैंकुनि जे जेका एसोसिएशन थींदी आहे MD ऐं चेयरमैन हूंदा आहिनि उन में मूं हिसो वरितो 6 महीना उन्हनि खे सम्झाइण लाइ त फिल्म इंडस्ट्री वायबल आहे, सुठी आहे। ॿियूं जेतिरियूं इंडस्ट्रियूं बंदि थियूं थियनि असांजी फिल्म इंडस्ट्री बंदि कान थींदी आहे। हिकु बिज़नेस मॉडल जेको आहे उन्हनि खे सम्झ में आयो, उन्हनि रिकमेंड कयो यशवंत सिन्हा जॾहिं फाइनेंस मिनिस्टर हो उन्हनि ओके कई ऐं इहो इंडस्ट्री खे जेको आहे रिकगनाइज़ कयो वियो। सुषमा स्वराज जेको आहे रिकगनाइज़ कयो ऐं अॼु उनजो नतीजो आहे त एतिरी नंढी इंडस्ट्री हूंदी हुई अॼु जेको 1000 चैनल खां मथे चैनल हिते आहिनि। TV चैनल जे माध्यम सां नओं टैलेंट अचे थो। अॼु इहे सभु जेको आहे इंडस्ट्री खे स्टेटस न मिले एॾा चैनल्स न अचनि हा, फिल्मूं एॾियूं न ठहनि हा, कॉपरेट न अचनि हा त मूंखे लॻे थो तव्हांजो ही पहला सिंधी जेको इहो शो ॾिसनि था उनजे एफर्ट सां इहे सभु शयूं हिते आयूं आहिनि ऐं इन करे हिकु सिंधीअ जे रास्तो ॾेखारण सां अॼु असांजी फिल्म इंडस्ट्री ऐं दुनिया वर्ल्ड वाइड जेतिरियूं असांजियूं पिक्चरूं वञनि थियूं उहे तव्हांजे पंहिंजे पहला नैलनी जो एफर्ट आहे जंहिंजी वजह सां इहो सॼी ग्रोथ जेका थी आहे। मां हमेशह क्लेम कान कंदो आहियां पर असां चवंदा आहियूं न जेके सिंधी हिमत सां जेके कमु कनि ऐं मां अॼु जे नौजवाननि खे चवंदुसि जेके असां मतिलबु सिंधी लैंग्वेज ई कोन था ॻाल्हाइनि उन्हनि खे ख़ासि करे चवंदुसि त मदद पंहिंजी हिमत खे जोड़ींदा रहो ऐं हमेशह एफर्ट कंदा रहो त कंहिं न कंहिं मुक़ाम ते ज़रूरु पहुचंदासीं। असां सिंधी में हिकिड़ी विरासत में मिलियल आहे त जेतिरा असां दुखी थींदासीं ओतिरा असांखे सुख पंहिंजे पाण ई ईंदा। त हिन करे पंहिंजी भाषा खे पंहिंजी लैंग्वेज खे बीइंग अ सिंधी प्राउड पाण खे महसूसु कयो त सिंधी कुझु बि करे सघंदा आहिनि, दुनिया खे हिलाए सघंदा आहिनि। अॼु असां चाहियूं त सियासत खे हिलाए सघूं था पर असां कंदासीं न, असां मिली जुकी हलण में वधीक बिलीव कंदा आहियूं। चाहे सरकार असांखे कुझु ॾे या न ॾे, असां सभिनी खां वधीक माइनॉरिटी में माइनॉरिटी असां आहियूं पर असां कंहिंजे साम्हूं हथ फैलाए कोन न फैलाईंदासीं। पंहिंजे पाण ते भरोसो रखो कयो ऐं सिंधी ॻाल्हायो। मुंहिंजी हिकु रिक्वेस्ट आहे तव्हां
पंहिंजे भाउ जे पंहिंजे परिवार जे हिसे सां मां चाहींदुसि त पंहिंजी सिंधी ॻाल्हायो घर में। पंहिंजे सभिनी मिट माइटनि खे रिक्वेस्ट थो कयां त पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो। अगरि तव्हांखे हिंदी में या इंग्लिश में तव्हां सवाल करे हुनजो जवाबु न ॾियो, जवाबु न ॾींदा थकी पवंदो। ख़ासि करे जॾहिं पैसा तव्हांखे घुरे पंहिंजी सिंधीअ में तॾहिं ॾिजो, न त न ॾिजो। अरे वाह, त यंगस्टर्स जल्दी सिखी वञो त पेरेंट्स खां सिंधीअ में पैसा घुरणा आहिनि, न त वॾनि जी सलाह ॿुधी करे तव्हांजी जेब ते कटौती न अची वञे, उते बि न सेंसर लॻी वञे। बसि उन जे बहाने ते जेके मुंहिंजे कम, ऐं मां हमेशह BJP सां जुड़ियल हुउसि 1987 खां, त मूंखे लॻे थो पहिरीं बि मूंखे इहा ऑफर मिली हुई त मुंहिंजे करणु, पर प्रेसिडेंट हुउसि त इन करे मूं कोन कई। पर फाइनली मूंखे ख़बर ई कान पई ईअं 2015 में जॾहिं सेंसर रोड जो मूंखे वरी अध्यक्ष ठाहिण जी जेको आहे कयो वियो, त मूंखे ख़बर ई कान पई ऐं एक्सेप्ट कयो मूं। ऐं मूंखे जेतिरो थी सघे मूं पंहिंजी इंडस्ट्री जो हमेशह फ़ाइदो ई ॾिठो, ऐं ताकी जेको आहे चाहे कहिड़ी बि ज़ाति हुजे, असांजी जेका संस्कृति आहे विरासत में असांखे मिलियल आहे, हिन मिटीअ में मिलियल आहे, त उनखे ख़राबु न थिए। जेको मुंहिंजो फ़र्ज़ु एतिरा मूं पंहिंजे इंडस्ट्री लाइ फ़र्ज़ु निभाया, त मुंहिंजो इहो बि फ़र्ज़ु हो त जेको पंहिंजे हिन मिटी में असां पैदा थिया आहियूं, जेको असां मां थी सघे त पंहिंजी मिटी जी ऐं पंहिंजे संस्कृति खे कीअं बचाए सघिजे थो। अगरि ॿ चारि माण्हू ग़लति कमु कनि था त उनखे कीअं रोकियो वञे ऐं कहिड़े नमूने अंकुश, जॾहिं की सरकार खे पूरो हक़ आहे त पंहिंजी संस्कृति प्रोटेक्ट करे, त जेका ज़िमेदारी मूंखे मिली उन ज़िमेदारी तौर पे उन्हनि खे मूं रोकियो, भले चाहे मूंखे उन्हनि नेगेटिव में ॻणियो वियो या पॉज़िटिव में ॻणियो वियो। मूंखे जेको राइट ॾिना विया उन राइट जे मुताबिक़ जेको आहे मूं कमु कयो, एंड आई एम प्राउड ऑफ इट। असांखे बि तव्हां ते फ़ख़ुरु आहे। अॼु असांजे चैनल जे माध्यम सां असां सभिनी खे इहा ॼाण पई त पहलाज जी जे एफर्ट सां सिल्वर स्क्रीन में हिकिड़ो नओं अध्याय जोड़ियो वियो आहे। उन जे लाइ असां तव्हांखे जाम सारियूं वाधायूं था ॾियूं पिया, ऐं असां सभिनी खे तव्हां ते नाज़ आहे। तव्हां TV जगत सां जे बि प्रॉब्लम्स सां वाक़िफ़ थिया, तव्हां वॾे फिल्मी पर्दे जे जगत सां बि जुड़ियल रहिया, यूट्यूब ते बि तव्हांजा सॉन्ग्स आया आहिनि, मतिलबु सिल्वर स्क्रीन जे हर क्षेत्र में तव्हां जुड़ियल आहियो। सोशल मीडिया जो केतिरो इम्पैक्ट आहे इंसान जे जीवन ते? सोशल मीडिया जो इम्पैक्ट इहा पहिरीं न्यूज़ जेको आहे त अवेयरनेस जेको आहे, ऐं यूथ ऐं स्पेशली इवन 30 साल जो ॿार खे बि ख़बर आहे त भई कीअं ऑपरेट कजे, 20 साल जे ॿार खे बि ख़बर आहे त भई अगरि मानी बि खाए थो ॿारु त जेको आहे पंहिंजी जेको कार्टून या कुझु न कुझु ॾिसे थो, जेको ब्रेकफास्ट करे निंड मां उथी करे लैपटॉप जेको माइट जेको आहे ॿारनि खे ॾियनि था, तॾहिं उहो आराम सां पंहिंजो चुप करे जेको आहे इंटरनेट ते जेको आहे मानी बि थो खाए, नाश्तो बि उन में ई थो करे। मतिलबु इहे सभु जेको आहे गंदियूं आदतूं बि आहिनि, सुठियूं बि आहिनि, पर जेको आहे हिकु एडुकेट ॿारु जेको थिए थो उनखे ॾियणु थो खपे। त मूंखे लॻे थो असां सिंधी जेके ॿार मतिलबु फैमिलीज़ में ॿार आहिनि, ऐं ॿारनि खे हैबिट जेको आहे लैपटॉप वठी या फ़ोन ते या TV ते इंटरनेट जो जेको ॾेखारियो वेठा, त उन में घटि नंढे ॿार खे चवनि था त भई साल जे ॿार खे कुझु जेको फीड कयो उहो सिखंदो, भले हिकु लैंग्वेज। हाणे मुंहिंजी ग्रैंड डॉटर जेको आहे न 6 लैंग्वेज ॻाल्हाईंदी आहे, हिन में हिकदमि ईज़ी ॻाल्हाईंदी आहे। त मूंखे लॻे थो सभिनी ॿारनि खे जेको आहे न मूं पंहिंजे घर में ई ॾिठो आहे, त चाहे उहा सिंधी हुजे न ते गाननि ते डांस कंदी आहे, अॼु हिंदी हुजे, राजस्थानी हुजे, इंग्लिश हुजे, फ्रेंच हुजे, ईज़ी सभु लैंग्वेज ॻाल्हाईंदी आहे। त मूंखे लॻे थो अगरि ॿारनि खे हैबिट उहा पई आहे त, ऐं माइट बि सपोर्ट कनि था त पंहिंजे लेखे ॿारु जेको आहे लैपटॉप कार्टून ॾिसी करे या जीअं एज वधे थी उनखे उन हिसाब सां जेको आहे न उनखे कंटेंट ॾेखारियो थो वञे, त घटि में घटि असांजे जेके सिंधी में जेके प्रोग्राम्स आहिनि उहे बि ॿारनि खे ॾेखारनि, चाहे उहो कार्टून जो हुजे। अपील जेके कार्टून ठाहिनि था उन्हनि खे बि मां अपील थो कयां त सिंधी में जेको आहे जीअं कृष्णा जा, महाभारत जा, इन्हनि जा जेके बि प्रोग्राम अचनि था उहे बि सिंधी में डब कनि, त घटि में घटि जेके ॿार पैदा थियनि था उन्हनि खे पंहिंजी सिंधी लैंग्वेज अचे थ्रू कार्टून्स जे लाइ। त माना ॿारनि जे मथां ॿारनि खे छा ॾेखारिणो आहे उहो पेरेंट्स हिकिड़ो एड्यूकेटिव वे में ॿारनि जे अॻियां रखी था सघनि पिया। बिल्कुलु, उन में थोरो एफर्ट जेको आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्री वारनि खे बि करिणो पवंदो,
या जेके असांजूं सिंधियुनि जूं जेके संस्था आहिनि उन्हनि खे मतिलबु जेको आहे उन्हनि खां कॉपीराइट वठी करे असां जेके ऑर्गेनाइज़र ऐं इवेंट जेको आहे जहिड़े नमूने सिंधी ॿोली खे प्रमोट करण लाइ गवर्नमेंट बि हेॾियूं स्थान चाहे स्टेट हुजे चाहे सेंटर हुजे असांजा गुरमुख ऐं ॿिया घणी संस्था आहिनि जेके प्रेसिडेंट्स आहिनि उहे नंढियूं कार्टून वठी करे सिंधी में डब करे ॿारनि खे घटि में घटि जेको आहे फैमिली खे कंपलसरी ओतिरो उहो ॾेखारनि त मूंखे लॻे थो असां पंहिंजी सिंधी लैंग्वेज बचाए सघंदासीं। सिंधी माण्हू कॾहिं रिटायर न थींदो आहे। तव्हांजी उमिरि में त माण्हू आराम करणु पसंदि कंदा आहिनि, पर असांखे फ़ख़ुरु आहे त तव्हां अञा हिकु संस्कारी टाइटल बि पंहिंजे लाइ रजिस्टर करायो आहे, नई पिक्चर। छा असां इहा उमेद कयूं त थी सघे थो उहा पिक्चर सिंधी भाषा में हुजे? ॾिसो, संस्कार जेको आहे कहिड़ो बि इंसानु हुजे उन में संस्कार आहिनि ई आहिनि। कोई बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको पंहिंजे माउ खे थप्पड़ हणे त उहे संस्कार था रोके। अॼु जेको आहे कोई बि ॿारु भले 50 साल जो हुजे, माउ हुजे या पीउ हुजे, हुनजे साम्हूं सिगरेट पीअण में मतिलबु जेको आहे न शर्म खां ॿाहिरि हली वेंदो आहे। त इहे संस्कार आहिनि जंहिंमें असां जेको चवंदा आहिनि न जेका खेती कबी उहो ई फल पाइबो। त असां जेका खेती कई आहे हिन मिठी में त उहा ई असांखे मिलंदी। जेका असां ग़लति हूंदासीं जेको घर में पेरेंट्स जेके आहिनि दे आर द टीचर्स। ऐं उन खां पोइ ॿारु जेको वञे थो स्कूल में, अगरि अॼु जे डेट में कॉम्पिटिशन जे ज़माने में अॼु इहो आहे त मुंहिंजो ॿारु जेको आहे सुठे स्कूल में पढ़े, सुठे स्कूल जो पढ़ंदो त संगत सुठी, नंबर 1 सुठो स्कूल माना वॾो स्कूल जिते महांगी फी हूंदी त उनखे उन ई जेको माण्हू अफोर्ड करे सघंदो त उते ई मोकिलींदो। त उहो चाहे थो त मुंहिंजो ॿारु सुठे जॻह ते पहुचे, सुठी टीचर्स हुनखे ट्रीटमेंट ॾे इहे ॾे, पर उन सां गॾु उहे घर में बि उहे सेम तरह सां ट्रीटमेंट अगरि सुठे घर में परवरिश थिए थो, सुठे स्कूल में वेंदो त अहिड़े नमूने असांखे पंहिंजो माहौल जेको आहे भले असां स्कूल जी फी भरे सघूं या न भरे सघूं, पर घर में पंहिंजो जेको स्कूल आहे पंहिंजे मिट माइटनि जो जंहिंजे ॿारु पले थो, पढ़े थो, खाए थो, पीए थो, उनखे भले बिना फी जे अगरि असां उते सुठी परवरिश ॾियूं, सुठो हुनखे एटमॉस्फेयर ॾियूं त मूंखे लॻे थो त सुठे स्कूल में पोइ वञे या न वञे कोई फ़र्क़ु न आहे। फी अफोर्ड करे सघे न करे उते असांखे पहिरीं एजुकेशन जेका घर में मिले थी असांखे उनखे उहो पूरो ज्ञान संस्कृति जेको आहे असांजो पंहिंजो कल्चर आहे उन में मज़बूत बनाइण जी कोशिशि करियूं। पहला जी, तव्हां मीडिया जे मथां तव्हांजो सुठो होल्ड आहे। सिंधी संस्कृतीअ खे अॻिते वधाइण जे लाइ अगरि तव्हांखे मौक़ो मिले त तव्हां छा करणु चाहींदा? ॾिसो, करण लाइ त सभु कुझु करे सघो था। जेको इंसान खे सेखारण खां बदिले जेको आहे इनबिल्ट, मूं चयो न स्कूल ऐं घर, पहिरीं सभिनी खां वधीक मंदिर जेको आहे न घर आहे। माउ पीउ सुठा त औलाद पंहिंजी पाण सुठी रहंदी। त पहिरीं जेको आहे पहिरें पाण खे सुधारणु खपे, पोइ ॿियनि खे ज्ञान ॾियणु खपे। त पहिरीं पंहिंजे ॿार खे पालण लाइ पाण खे जेको आहे न सुठो कमु करिणो आहे ऐं हर माण्हू खे पंहिंजी मंज़िल में जिते बि हुजे, कहिड़ो बि हुजे, पंहिंजे कम्यूनिटी में, अॼु असांजी कम्यूनिटी में ॿी काई ज़रूरत कान्हे। असांजी कम्यूनिटी में ज़रूरत आहे पंहिंजी लैंग्वेज खे बचाइण जी, पंहिंजे कल्चर खे बचाइण लाइ। असां पंहिंजे जेको असांजी जेका मेन जागीर आहे असांजो पहनावो, अॼु हर ज़ात खे पंहिंजो पहनावो आहे। असां पंहिंजे पहनावे खे भुलिजी विया आहियूं, असां पंहिंजे टिकाणनि खे भुलिजी विया आहियूं। त अॼु जेको आहे हर असांजी इहो फर्ज़ु आहे त पंहिंजे ॿार खे पंहिंजी ॿोलीअ खे जेको चवंदा आहिनि न माउ केॾी बि ॿिए जी ख़ूबसूरत हुजे पर पंहिंजी माउ पंहिंजी हूंदी आहे। त पंहिंजे माउ खे बचाइण लाइ पंहिंजे औलाद खे जेको आहे न उहा सिखिया ॾींदी त माउ जी वैल्यू केतिरी आहे। त मूंखे लॻे थो मां इहो ई चाहींदुसि त मां न सिर्फ़ु मूंसां गॾु ऐं तव्हां सभु गॾिजी करे, असां सभु सिंधी गॾिजी करे पंहिंजी लैंग्वेज खे बचायूं, पंहिंजे ॿारनि खे उहो सेखारियूं जेको उन्हनि जे ॿारनि खे जेको सिखण में देरि न पए। जी बिल्कुलु आसान तरीक़ो आहे पीढ़ीअ दर पीढ़ी। पहिरीं असांखे यंग जनरेशन खे ॾियणो आहे जीअं उहो पंहिंजे जनरेशन ताईं उहे ॻाल्हियूं पहुचाए सघनि। असां तव्हांखे सिल्वर स्क्रीन ते जाम दफ़ा ॾिठो आहे, टीवीज़ ते ॾिठो आहे, तव्हांखे हला बोल पिक्चर में तव्हांजो कैमियो बि असां ॾिठो आहे, पर तॾहिं बि दर्शक ॼाणणु चाहींदा उहो पहलाज निहालाणी जेको हिकु पंहिंजी दुनिया में रहंदो आहे। कुझु सवाल 1 मिंट जा, 1 जवाब जा।
तव्हां अकेले में वियो जॾहिं त छा करणु पसंदि कयो? पंहिंजे फ़ुर्सत जे टाइम में तव्हां छा करणु पसंदि कयो? अगरि तव्हां गाने लाइ पुछो त मां मुंहिंजो गाने जो हमेशह हिकु थॉट आहे जेको हमेशह मूंखे पंहिंजे ज़िंदगी सां रिलेट करिणो आहे। क्या है अमीरी, क्या है ग़रीबी, क्या पैसा क्या रुपया रे, दुख में नाचो सुख में नाचो, जीवन ताता तैयार है। त मूंखे लॻे थो ज़िंदगी खे पंहिंजो उन हिसाब सां करणु खपे। ऐं कॾहिं दुख में हूंदो आहियां मां, अगरि कुझु वक़्तु ठीकु न आहे त मां इहो सॉन्ग रिकलेक्ट कंदा आहियां ऐं मूंखे लॻंदो आहे त ज़िंदगी जेको आहे बसि हलणु खपे कि वक़्तु कहिड़ो बि हुजे पंहिंजे ज़िंदगी खे रोकणु किथे न खपे। 25 पिक्चर्स जो तव्हां दौर सां गुज़रिया आहियो, माना 25 अलॻि अलॻि थॉट्स तव्हांजे माइंड मां निकिता आहिनि जेके समाज ताईं पहुता आहिनि। हिकिड़ो अञा कोई अहिड़ो कमु जेको तव्हां करणु चाहींदा हुजो? सेम कमु ज़िंदगी में जेसिताईं जीवन आहे, अगरि माण्हू थकिजी पियो त पोइ जीवन उते ख़तमु थी वियो। जी बिल्कुलु सही। जेसिताईं सांस हले थो तेसिताईं सोचणु ई खपे ऐं कॾहिं नई शइ दिमाग़ में छा थो अचे उनखे इम्प्लीमेंट करणु खपे। छाकाणि त वरी अचण लाइ हिन जीवन में हिन शरीर में अचण लाइ जेको बाड़े जो शरीर आहे उन में वरी आत्मा वापसि अचे, इन करे जेतिरी कोशिशि थिए पंहिंजा कम पेंडिंग न रखो, ख़तमु कंदा रहो, ख़तमु कंदा रहो त जेको थॉट ईंदो उन ते मां कमु कंदो रहंदुसि। जी बिल्कुलु। ऐं तव्हांजी मनपसंदि रांदि खेॾणु चइबो आहे न, स्पोर्ट्स में तव्हां में कंहिंजी कहिड़े कम में वधीक रुचि? मां खेलींदो त कान आहियां पर मूंखे जेको इंट्रस्ट जेको आहे उहो क्रिकेट में मूंखे वधीक ईंदो आहे। जेको लॻंदो आहे कुझु न कुझु लाइफ जेको आहे न मूवमेंट में आहे, रुकियल गेम न हूंदी आहे। मूंखे लॻंदो आहे त बसि फास्ट गेम फास्ट हले ऐं जेको ज़िंदगी बि हुन सां जेको रफ़्तार सां हलणु खपे। हिकिड़ी अहिड़ी जॻह जिते अॼु तव्हां नीता भाभीअ सां गॾु वञणु पसंदि कयो? नैनीताल। पर नैनीताल अॼु ताईं ॾिठो कोन्हे ऐं मूं घणेई दफ़ा कोशिशि कई आहे त मां नैनीताल वञा, पर अॼु ताईं वञी न सघियो आहियां, पर मां ज़रूरु वेंदुसि। ज़रूरु वञो। तव्हां इन में प्रोड्यूसर थी बि रहिया आहियो, फिल्मी जगत में डायरेक्टर थी करे बि रहिया आहियो, निर्माता निर्देशक, तव्हां स्पॉट बॉय, तव्हां हर का इन खेत्र खे छुयो आहे। तव्हांजो मनपसंदि कैरेक्टर? मनपसंदि मूंखे लॻे थो जेको अंडरडॉग हूंदो आहे उहो कैरेक्टर जेको आहे न, हमेशह जेको आहे न जॾहिं बि कुझु कमु कंदो आहे, छाकाणि त मूं ज़िंदगी में पर्सनल सां मां रिलेट कयां, मां कुझु बि न हुउसि ऐं अॼु मूंखे लॻे थो मूंखे दुनिया पहचाने थी मुंहिंजे कम सां। माण्हू खे पंहिंजा कम अहिड़ा करणु खपनि ऐं जंहिंमां उमेद कान हूंदी आहे उहो माण्हू कमु कंदो आहे त मूंखे लॻे थो उनजी पहचान वधीक सुठी हूंदी आहे। छाकाणि त मां फिल्म इंडस्ट्री मां कान हुउसि ऐं मां हिकु यार्न बिज़नेस जे तां आयो हुउसि, फील्ड सां आयो हुउसि ऐं मूं रिलेट करे फिल्म इंडस्ट्री में ठाहियो ऐं मूं ते कंहिंजो कॉन्फिडेंस कान हूंदो। अॼु मतिलबु जेको आहे मां पंहिंजे कॉन्फिडेंस सां अॻियां वधियो आहियां ऐं मूंखे लॻे थो उहा ई जेको पहचान आहे, पर उन सां गॾु पंहिंजे माउ पीउ जी जेका आशीर्वाद ऐं उन्हनि जी जेके गुडविल आहे उहा कमु ईंदी आहे। मूंखे मां अंडरडॉग त हुउसि पर मुंहिंजे फादर जो जेको रेप्यूटेशन हुई उहा तमामु एॾी सुठी हुई जेको उन मूंखे जेको लिफ्ट कयो। मां करण वारो त मथे हूंदो आहे पर जेको जनमु ॾींदो आहे या जिते परवरिश थींदी आहे उनजो लिफ्ट करण बि जेको आहे न, उन जा गुण, उन जी वीचार, उनजो जेको आहे गुडविल मुंहिंजे जीवन में तमामु मतिलबु गॾाई, जंहिंजे वजह सां मां हिते आहियां। ऐं अॼु तव्हां इंटरव्यू वठो था बिकॉज़ छाकाणि त मां कुझु अॼु पंहिंजो कम सां पंहिंजी पहचान बनाई आहे। त मां उहो ई चवंदुसि त भई जेके माउ पीउ जी जंहिं ॿार खे माउ पीउ जी आशीर्वाद ऐं माउ पीउ जो नालो कर्म सुठा हूंदा आहिनि त ॿार उन्हनि जा कर्म जेको आहे न सुठा पाईंदो आहे, उन करे उन्हनि खे सपोर्ट मिले थो। असां पैसा ॾेई सघूं न ॾेई सघूं उहा त क़िस्मत आहे, पर पंहिंजे ॿारनि खे कुझु ॾियूं त पंहिंजी गुडविल ॾियूं, उन्हनि खे पंहिंजी वीचारधारा ॾियूं। मां ॾींदी पुटड़ा बाग न ॾींदी वनडे। बिल्कुलु। पहला जी ईंदड़ वक़्त में छा तव्हां सिंधी पिक्चर ठाहिणु पसंदि कंदा? देखो सिंधी ठाहिणु मुंहिंजे मतिलबु ड्रीम में आहे त मतिलबु हिकु सोचियो त भई मूंखे ठाहिणी आहे, पर असां सिंधी जेको आहे न पंहिंजी जीअं भई शर्म में ॿुॾी मरूं वेठा त असां सिंधी पिक्चर सिनेमा में जेके ठहनि बि थियूं उनजी रिकवरी कॉमर्शियली अगरि सोचियो वञे
त उहा रिकवरी थिए कोन थी, इन करे केरु हिमत ठहे कोन थो। हिन इंडस्ट्री में, फिल्म इंडस्ट्री में मैक्सिमम सिनेमा ओनर्स सिंधी आहिनि, फिल्म ठाहिण वारा सिंधी आहिनि, डायरेक्टर टॉप मोस्ट सिंधी आहिनि, फाइनेंसर सभु सिंधी आहिनि, पर फिल्म ठाहिण वारो सिंधी हिकिड़ो बि कोन्हे। त उनजी वजह आहे छाकाणि त फाइनेंस जेको कंदो या फिल्म ठाहींदो उहो रिकवरी जे मथां सोचींदो। असां सिंधी पाण खे ई सपोर्ट कान था कयूं, ॿियनि खे सपोर्ट कयूं था पर पाण खे कान था कयूं। मुंहिंजी हिन में वीचारधारा आहे, पर इन सिंधी पिक्चर ठाहिण लाइ ताकी अॼु जी पुकार, अॼु असांजे ॿारनि जी पुकार आहे, उनजी ज़िमेदारी असांखे ॾियनि था ऐं मां इहा ज़िमेदारी खणंदुसि ऐं हिनखे पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे यंगस्टर्स लाइ, आने वारे लाइ हिकु अहिड़ी कहानी ठाहींदुसि जंहिंमें सिंधी पाण जे जेके यंगस्टर आहिनि पाण खे उन में ॾिसी सघनि, सम्झनि त भई असां सिंधी शान आहियूं, बग़ैर कंहिं मतिलब जी कंहिंजी औलाद कान आहियूं। हा पहिला जी अॼु असां सां दिलेर सिंधी जे चैनल ते गॾिजी करे तव्हांखे कीअं लॻो? असांखे त जाम ख़ुशी थी तव्हां सां गॾिजी, तव्हांखे कीअं लॻो? मुंहिंजी हिकु मतिलबु जेको आहे सभिनी सिंधी व्यूअर्स खे इहा ई आहे त अॼु मूंखे में ख़ुशी थी आहे तव्हां इहो सिंधी चैनल भले यूट्यूब जे माध्यम सां ठाहियो आहे, पर यूट्यूब जेको आहे अॼु वर्ल्ड वाइड जेके बि सिंधी आहिनि इहो चैनल ॾिसनि, हिनखे सब्सक्राइब कनि ताकी ऐं पंहिंजे ॿारनि खे बि ॾेखारियो ऐं सिंधी छा कयो आहे, सिंधी क्या करे सघनि था, छा करे सघनि था उहो ज़रूरु ॾेखारियो। अगरि इहो चैनल शुरूआति आहे पोइ सुभाणे टीवी में बि ईंदो, सभिनी में ईंदो। तव्हांजो सपोर्ट तमामु ज़रूरी आहे ताकी पंहिंजे ॿारनि खे बि इहो यूट्यूब ॾेखारियो ताकी असां सिंधी छा छा करे सघूं था। ऐं मूंखे तमामु ख़ुशी थी, न सिर्फ़ु पंहिंजे लाइ त मां सिंधी चैनल ते आहियां, पर मुंहिंजे पंहिंजी फैमिली मूंखे सिंधी इन यूट्यूब जे माध्यम सां मां तव्हां सां रूबरू आहियां ऐं तव्हां सां ॻाल्हाए सघां थो, तव्हांखे कुझु चई सघां थो। तव्हां सां गॾिजी असांखे ॾाढी ख़ुशी थी। दर्शको, अॼु तव्हांखे चङियूं ई नयूं ॻाल्हियूं ख़बर पयूं हूंदियूं ऐं तव्हां इहो ॼातो हूंदो त वक़्त जी पुकार जे अनुसार पहलाज जी बि सिंधी पिक्चर ठाहिण जे लाइ पंहिंजो वीचार ज़ाहिर कयो आहे। जॾहिं सभु सिंधियत जी राह ते क़दम अॻिते वधाइनि था त अचो ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी भाषा ऐं तहज़ीब खे ऊचाइनि ताईं पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं, जीअं असांजी सिंधियत।